असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मोरो शहर जे तारीख़ी क़ब्रस्तान ख़लीफ़े ताईं क़ब्रस्तान में, जिथे मोरो म्यूनिसिपल कमेटीअ जी जेका नाइली आहे सॼे मुक़ाम खे गंदगी जे ढेर सां भरे छॾियो अथसि। मुक़ाम जी खॾ में पूरे मोरे जो गंद किचिरो उछलायो पियो वञे ऐं रिकॉर्ड में इहो ॾेखारे पियो वञे त असां ख़लीफ़े ताईं क़ब्रस्तान जी जेका खॾ आहे, जेका ज़मीन आहे, उन में असां किरोड़े रुपयनि जी मिटी पिया विझरायूं, पर हिते मिटी न, पूरे शहर जो गंद किचिरो, मोल जानवर ऐं ॿियो गंद किचिरो उछलाए पियो वञे। अचो त तव्हांखे मंदरु ॾेखारींदासीं त मोरो म्यूनिसिपल कमेटी जी जेका नाइली आहे उहा तव्हांखे ॾेखारे सघूं त हीअ जेका मोरो जो असिस्टेंट जेको कमिश्नर आहे हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर मोरो आहे, उहो को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। असां ॼणा गंद किचिरो आहे जेकी सफ़ाई सही न आहे, जेको आहे ते माण्हू पियो वञनि किचिरे में गंद में, नालियूं उथलनि पियूं, केरु कोन मालिकी न आहे हिन शहर जी। मिटी आहे ॾिसो पिया साम्हूं तव्हां अखियुनि जे अॻियां पिया रुॻी कलियूं ऐं किचिरो कंहिं गंदगी लही पिया। मच्छर पाड़े में त केरु सुम्ही साह कोन थो करे, वॾो मच्छर आहे, न दवा स्प्रे था कनि, न छा न छू, किचिरो लॻो पिया, वॾी गंदगी लही। हा ही पाड़े में घर लॻा पिया न साईं, हाणे हेॾे तव्हां थोरो लोणो हणो न, हेॾे ताणी असां ख़ुदि पाण ॾिसो पिया जेकी आहे। हेडमास्टर आहिनि हाफ़िज़ अब्दुर्रहमान जो, इहे चवणु चाहींदुसि त हिते पाड़े में नालियूं खुलियूं पियूं आहिनि, ॿार अचनि था नंढा, 300-400 ॿार हिन स्कूल में दाख़िल आहिनि ऐं ॿार 2-3 चकर धकी बि थिया आहिनि ऐं बीमारी घणी फैलिजे थी, ॾाढी बदबू आहे ऐं गंदगी जे करे ॿारनि जो ॾाढो ध्यानु थो थिए, अटेंडेंस ते फ़र्क़ु थो पए ऐं असां गवर्नमेंट खां ऐं हेल्थ डिपार्टमेंट खां ऐं म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन खे गुज़ारिश कयूं था त हीअ नाली बालियूं ठाहिराइनि ऐं असां ॿियो वर्क्स खाते खे ऐं एजुकेशन डिपार्टमेंट वारनि खे बि लिखियो आहे त स्कूल ख़तमु आहे, तमामु वेहण लाइक़ु न आहे, मींहं में ख़तमु थी वियो आहे, हिन जी बिल्डिंग में नई सही मंज़ूरु कराए ऐं नई सही असांखे स्कूल अलाट कयो वञे, नई बिल्डिंग ॾिनी वञे, उन ते अञा ताईं अमल कोन थियो आहे। पोइ बि असां कंप्लेन लिखत में ॾिनी आहे चेयरमैन साहिब खे त हिते स्कूल आहे, बराए महिरबानी असां सां ताउन कयो वञे, को बि ताउन उन्हनि जी तरफ़ां कोन थो थिए, गंद किचिरो खयो कोन थो वञे। असां बि स्कूल में पढ़ायूं पिया, उस्ताद आहियूं, त हिते हीअ मेन गली आहे जेका गर्ल्स हाई स्कूल ॾे वञे थी, इन ते पाणी आए ॾींहुं बीठो ई बीठो आहे। अब्दुर्रहमान अब्बासी हीअ स्कूल आहे, इन ते ॿार अचनि था, सुबुह जी शिफ्ट बि आहे, इवनिंग शिफ्ट आहे, हीअ कोट सैयद आलम शाह जी कैंपस थी। अच्छा, उन खां अलावा साम्हूं जेको मुक़ाम आहे, वरी गंदगी किचिरो नालो वहे पियो थो, इन ते को बि ध्यानु कोन थो ॾिए। न SDM साहब खे गुज़ारिश था कयूं, आला जेके ऑफिसर आहिनि, DC साहब खे बि असां गुज़ारिश कंदासीं त इन मसइले ते महिरबानी करे एक्शन खणनि, न त ही पाड़े जा ॿार बीमार थींदा ऐं कोरोना बि अॻे लॻी पई आहे, इन जे करे हिन ते जल्द खां जल्द अमल कनि। अच्छा, साईं जेका म्यूनिसिपल कमेटी मोरो स्कूल जे साम्हूं गंद किचिरो उछलाए पई, जंहिंजी वजह सां हिते बदबू अचे पई, उन हिसाब सां हिते ॿारनि जी अटेंडेंस बि घटि लॻंदी हूंदी? साईं अटेंडेंस आए ॾींहुं ॿार बीमार पिया आहिनि, हिते पाड़े में कलोड़ा कॉलोनी आहे ऐं ॿिया पाड़े जा माना खोड़ क़ौमूं आहिनि, सूमरा आहिनि के ॿियूं आहिनि ज़ातियूं, हाणे आए ॾींहुं को न को ॿार हिन बदबूअ जे करे के उस्ताद बीमार था रहनि, को पेट जूं ख़राबियूं। हाणे हिन स्कूल जो पाणी अथव जेको, इहो पाणी ॿार पंहिंजे घरों खयो था अचनि, पाणी हिते कोन्हे को, पाणी जो मसइलो लॻो पियो आहे, पाणी ख़राबु पियो थो निकिरे इन खॾ जे करे। जेकॾहिं इहा म्यूनिसिपल वारा गंदगी हिते न उछलाइनि त वॾी उन्हनि जी महिरबानी थींदी ऐं इन ते जल्द खां जल्द अमल थिए त बहितरु थींदो। असां इन गंद किचिरे जे करे स्कूल में वेही नथा सघूं, असां बदबू जे करे असां पाए वेठा आहियूं, असां स्कूल में आहियूं, असां स्कूल में धप आहियूं, असां नालो असांजो पाणी अहिड़ो आहे, असां हिन बदबू जे करे स्कूल में वेही न, महिरबानी करे असांखे हिन स्कूल जी सफ़ाई कराइण जी। गंद किचिरो आहे, इन जे करे असां बीमार था थियूं ऐं असांखे धप थी अचे, पढ़ाई नथा करे सघूं, असां सरकार खे मुताबिक़ था कयूं त हिन खे हितां हटायो वञे। अॻियां गंद किचिरो आहे, इन लाइ असांखे साह खणण में तकलीफ़ थी थिए, त असां सरकार खे मुतालिबो था कयूं त माना गंद किचिरो खणाइनि। गंद किचिरो तमामु गंदगी घणी आहे, इन करे असांखे इन बदबू धप थी अचे, उन मां बीमारियूं काफ़ी पैदा थियूं थियनि। शागिर्दनि खे असांखे सभिनी खे तकलीफ़ थिए, बहितरु आहे त इहा सफ़ाई कराई वञे त असांजे लाइ सुठो थींदो आहे, आवाम जे लाइ अचण वञण जे लाइ उन्हनि जे लाइ बहितरु थींदो, उन्हनि खे बि तकलीफ़ न ईंदी। अच्छा, हिन स्कूल जे साम्हूं म्यूनिसिपल टाउन रोज़ जे हिसाब सां गंद किचिरो उछलाए थी साम्हूं? सर हा, तक़रीबन रोज़, हा से रोज़ असां ॾिसंदा आहियूं त किन किचिरो जेको बि हूंदो आहे हिते फिटी कंदा आहिनि। साईं हिन हाफ़िज़ अब्दुर्रहमान स्कूल जा असां उस्ताद आहियूं, हिते असांखे ॾाढी अचण वञण में तकलीफ़ आहे, बदबू आहे, धप आहे, ही ॿार असांजा बीमार थी पिया आहिनि। जेका हाज़िरी असांजी 100 ॿार अचण वारी, उन जॻह ते 30-40 ॿार था अचनि, इन करे चवंदासीं हिन स्कूल जो पाणी बि ख़राबु आहे
इन स्कूल में अचण वञण रस्ता बि ख़राबु आहिनि, इन स्कूल में बदबू आहे, त इन करे असां बाला ऑफिसरनि खे अर्ज़ु था कयूं त हीउ गंद किचिरो हितां हटाए वञनि त जीअं असांजा ॿार सुठे नमूने पढ़ी सघनि। अच्छा नहीं ॿारनि जे अचण में इन जी शइ जी तकलीफ़ थिए थी, जेको ॿाहिरि म्यूनसिपल कमेटी स्कूल जे साम्हूं जेको गंद किचिरो थी उछलाए, इन करे तव्हांखे बदबू थी अचे। असीं ॿिए ॾींहुं टे ॾींहुं रोज़ ही जेके रक्षा भरे ट्रैक्टर ट्राली भरे उछले था वञनि, हे त खणनि ई कोन था। हे खॾे जे अॻियां तव्हां ॾिसो साम्हूं डिग लॻा पिया आहिनि, ॿार बिल्कुलु बीमार थी पिया आहिनि। तव्हां ॾिसो अधु अधु क्लास अञा ख़ाली पिया आहिनि, को बि सफ़ाई वारो कोन्हे। को महिरबानी करे म्यूनसिपल SDM या बाला ऑफिसर को बि हिन सफ़ाई कराए वञे, असांजे ॿारनि जी सिहत था फरमाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां आला अमलदारनि खे इहो अर्ज़ु था कयूं त हिन स्कूल जे ॿाहिरां जेका हालत आहे उहा तव्हां हिन मूवी जे ज़रिए ॾिसंदो त स्कूल जी मेन गेट ते छेणा पिया आहिनि, गंद जा ढेर पिया आहिनि, हीउ किन किचिरो सॼो हिते फिटो कयो थो वञे, ॿार बदबू में वेठा आहिनि। हालत इहा आहे त स्कूल में लाइट बि कान्हे का, इन गर्मीअ में ॿचड़ा हिते पढ़नि था, हीउ ॿचड़ा हिते बीमार थींदा। ख़ुदा रा हिन स्कूल ॾे तवजो कयो वञे त वॾी महिरबानी थींदी। अच्छा नहीं मोरो म्यूनसिपल टाउन जो जेको अमलो आहे उहो रोज़ जे हिसाब किताब सां हिते स्कूल जे साम्हूं जेको आहे गंद किचिरो उछलाए पियो। जी, हीउ रोज़ हिते इहो गंद किचिरो उछलाए थो वञे। तव्हां ॾिसो हिन रोड जी हालत छा आहे, का सफ़ाई न आहे, कंहिं बि क़िस्म जी का ॾिसो था त सफ़ाई आहे। हीउ रोड जी हालत ॾिसो पिया त मोटरसाइकिल बि सूरनि सां थी लंघे। इहो हशर आहे हिन स्कूल जे अॻियां। सो महिरबानी करे हिन स्कूल जे लाइ कुझु सोचो वञे त वॾी महिरबानी थींदी।